नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त हथूंगे जे ॻोठ हाजी उस्मान चानियो जे रवासिन खिपरो में प्राइवेट क्लिनिक हलाईंदड़ डॉक्टराणी कविता बचाणी ख़िलाफ़ मेन चौक खिपरो ते सख़्त नारेबाज़ी बाद अब्दुल रज़ाक आरीसर, अमीर बख्श आरीसर ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुतासिर औरत जे मुड़ुसु अब्दुल रज़ाक आरीसर साफ़िन अॻियां ॼाणायल डॉक्टराणी ते इल्ज़ाम हणींदे चयो त कुझु ॾींहं अॻु आउं पंहिंजी ॻोहारी घरवारी सईदा खे ॼाणियल डॉक्टराणी जे क्लिनिक ते इलाज लाइ वठी आयुसि त डॉक्टराणी हाई डोज मेडिसिन ॾिनी, जंहिंखे खाइण सां मुंहिंजी घरवारी जो ॿारु ज़ाया थी वियो आहे ऐं हुनजा गुर्दा फेल थी विया आहिनि, जंहिंखे वधीक इलाज लाइ असां डॉक्टराणी वटि ॿीहर वठी आयासीं त हिन इलाज करण बजाए इस्पताल मां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। बाद में वधीक इलाज लाइ आउं पंहिंजी घरवारी खे कराची खणाए वियसि, जिथे जे डॉक्टरनि मुंहिंजी घरवारी जा गुर्दा फेल थियण जी तस्दीक कई। बाद में हुनजे डायलिसिस कई वई, जेका अॼु ॾींहं ताईं थींदी पई रहे। हिन वधीक चयो त आउं ग़रीब मिसकीन आहियां, वस वारा ॼाणियल डॉक्टराणी ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।